निमाणी संगत खे जय झूलेलाल। साथियो, असां हींअर हाल ई में हिकिड़ो सिंधी प्रोग्राम थियो हो जेका नेशनल लेवल ते भोपाल में थियो हो। त हुन जी कुझु झलकियूं तव्हांजे अॻियां खणी करे आई आहियां। आउं दीपिका, लेखक, प्रकाशक, स्तंभकार ऐं तव्हांजी होस्ट। सो हलो त पाण सभु झलकियूं ॾिसूं कि हुन प्रोग्राम में छा छा थियो ऐं कीअं हो। प्रोग्राम वेन्यू हो भोपाल में द ग्रैंड सन सिटी होटल्स एंड रिजॉर्ट्स। हिन कार्यक्रम खे 8 सत्रनि में विरहायो वियो हो, जेका एकदमि व्यवस्थित सुचारू रूप सां हलिया पे ऐं जंहिंमें सिखण सम्झण ऐं सिंधी भाषा सां जुड़ण जी जेका जागृति आहे हू समाहित हुई। हिते तमामु प्रकार जा वॾा वॾा लेखक, शायर ऐं तमामु वॾी हस्तियूं मौजूदु हुयूं। नई टहीअ लाइ बि हिकु अपॉर्चुनिटी हुई, हुननि खे बि अची करे पंहिंजी ॻाल्हि रखण जो मौक़ो मिलियो। सुवाल जवाब जो हिकु सत्र हो, खुलियल सत्र, जंहिंमें सुवाल जवाब थिया पे, सभिनीनि जे मन जी शंकाउनि जो हल बि कयो वियो। हिते सभिनीनि टॉपिक्स ते हिकु सुहिणे नमूने चर्चा थी ऐं खाइण पीअण जी बि व्यवस्था जाम सुठी हुई, जंहिंमें सिंधी खाधो स्पेशल सर्वड हो। तंहिंमें व्यवस्था इलाही शानदार हुई। क़दीम खां वठी जदीद जेतिरा बि राइटर्स आहिनि हुननि जे विषय में जानकारी ॾिनी वई ऐं नई टही खे किथां ही सभु सामग्री मिलंदी पढ़ण जी ऐं नई नई सोच किथां उभरंदी, हुन विषय में चर्चा बि थी वई। सिंधी साहित्य केतिरो न सुहिणो आहे ऐं हिन जी संस्कृत ॿोली सां छा लाॻापो आहे, हू सभु विषय हिते हिकु हंधि वेही करे चर्चा कई वई ऐं सभिनीनि जे मन जे मुंझारे खे सुलझायो वियो। गॾु गॾु नई टही खे ही प्रेरणा मिली त हुननि खे अॻियां PhD किथां करबी, कीअं करबी, जीअं त मैडम विमी जी ॿुधायो कि ही वस्तु पाण इग्नू सां डायरेक्टली थी सघे, MA सां गॾु गॾु PhD बि करे था सघूं सिंधी अनुवाद में। ऐं सिंधी अनुवाद जे विषय में महत्व सम्झायो वियो कि अनुवाद भी हिकु इम्पॉर्टेंट पहलू आहे राइटिंग लाइ। सिंधी देवनागरी हुजे या सिंधी अरबिक हुजे, जेका बि सिंधी ॿारनि खे या नई टहीअ खे सिखनि था त हुननि खे अॻियां वञी करे वैकेंसी बि मिले थी, हुननि जे लाइ रोज़गार जा दर बि खुला आहिनि। त ही सभु ॻाल्हियूं हुते चर्चा विमर्श थिया, जंहिंसां ॿारनि खे जागरूक कयो वियो कि अॻियां वधी करे अॻिते ॿिया बि हिननि लाइ दरवाज़ा खुलियल आहिनि, बसि ज़रूरु आहे त अॻियां अचण जी, पंहिंजी प्रतिभा खे सम्झण जी। हिन कार्यक्रम में मूं ख़ुदि जी लिखियल जेका छंदावली पुस्तक हुई हू रवि प्रकाश टेकचंदानी जी खे भेंट कई, सिक भरी सुखड़ी ॾिनी हीअं चई सघां थी। ऐं उनखां पोइ ॿिया बि जेका वॾा वॾा लेखक आहिनि हुननि बि मुंहिंजी भेंट खे स्वीकार कयो आहे, त आउं हुननि जी आभारी आहियां ऐं शुक्रगुज़ार आहियां राजेश वाधवानी जी जंहिं हीअ न्योतो ॾिनो, जंहिं हीअ मौक़ो ॾिनो कि असां हिन शुभ कार्य में हिकु आहुति ॾेई सघियासीं। सो घणी घणी महिरबानी अथनि हुननि जी, जेका असांखे हीअ सभु मौक़ो मिलियो सिखण जो, सम्झण जो ऐं नई टहीअ सां जुड़ण जो। पहिरें ॾींहं ते 28 तारीख़ जो सत्र पूरा थियण खां पोइ राति जो प्रोग्राम हो जेका ज़बरदस्त हो। साईं झूलेलाल जे मथां हिकु ड्रामा हो जंहिंजी प्रस्तुति सिंधु सखा संगम द्वारा थी हुई ऐं जेका हिन जी मेन अध्यक्ष आहे या जेका हिदायतकार आहे से आहे जूली तेजवाणी, जेका मुंबई मां ही प्रोग्राम थींदो आहे सभु जॻह, त हिते बि रखियो वियो हो ऐं असां इलाही आनंद माणियोसीं। सब जो बेड़ो पार वो केर आगे लाल लाल
खां पोइ 10 बजे असां डिनर लाइ वियासीं छित ते, ऐं छित ते बि ज़ोरदार उन जो सजावट वग़ैरह तव्हां ॾिसी था सघो, शानदार डेकोरेशन हो। असां हुन ॾींहं ते 10:30 यारहें खण असां वांदा थियासीं, पर सॼो ॾींहुं लॻो कान कि थकावट हुजे, अहिड़ो सुठो गुज़रियो।